जी कुछ ॾींहं पहिरियां जेको आहे सो जिसकाणी बिरादरी जा नौजवान इफ़्तिकार ऐं जेको आहे सो क़ुदूस जिसकाणी जेको पुरसार नमूने जेको शहर खां पनवा शहर खां जेको ॻोड़ तरफ़ वञी रहिया जेके रस्ते मां पुरसार नमूने गुम थी विया आहिनि ऐं झाड़ियलनि तरफ़ां जेको उन खां 40 लख रुपया जेका भुंग तलब कई वई आहे उन खां बावजूद बि जेका पुलिस अहिड़ा के इंतज़ामात न कया आहिनि उन्हनि जे वारसनि सियासी समाज जी धुरियुनि तरफ़ां जेको आहे अॼु स्टेडियम खां बाजी चौक खां शहर खां थींदे जेको प्रेस क्लब आॾो जेको एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे अचो त उनजे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उनजो छा चवणु आहे। नौजवान कायम जिसकाणी वासी जो का है अब्दुल कुदूस मासूम है 14-13 साल जो इफ़्तिखार उनके तकरीबन जो 15 ॾींहं जो का पंहिंजो थी विया आहिनि उहे घर वञनि पिया रस्ते तो अगवा थी विया आहिनि ऐं धाड़ियलनि तरफ़ां उनजे भुंग जे लाइ 40 लख रुपया जो का घुरिया विया आहिनि न ॾियण जी सूरत में जो का पंहिंजो उन्हनि चयो त असां हिनखे मारे जो का पंहिंजो दरिया में लोड़ींदासीं। इन विच में असां 2 दफ़ा जो का SSP सखर सां जो का मिलिया आहियूं ऐं उन चयो आहे त मूंखे 2 ॾींहं 3 ॾींहं मोहलत ॾियो बसि अलाह ख़ैरु कंदो जो की हींअर 4 ॾींहं अॻु में बि असां हुन सां मिलियासीं उन चयो त मूंखे 2-3 ॾींहं जो का मोहलत ॾियो अलाह कंदो तव्हांजा माण्हू जो का तव्हां वटि हूंदा पर हिन महिल त कुझु बि न थियो आहे। 2 ॾींहं अॻे मुंहिंजी DSP सां ॻाल्हि ॿोल थी DSP चयो साईं कचे में पाणी आहे गाॾी कोन्हे वञण जो रस्तो कोन्हे हाणे जॾहिं पाणी सुक थींदी त पोइ असां जो का वेंदासीं हीअ किथां जो का पंहिंजो इंसाफ़ु आहे। पुलिस हिन महिल ताईं को तहरीक न आहे वरितो जॾहिं त पुलिस खे ख़बर आहे त माण्हू जो का पंहिंजो उहे किथे आहिनि पुलिस ॼाणे थी पुलिस ये अची साईं नवराजा टावर जो का है उनजी हद में जो का है पंहिंजो माण्हू रहनि था उतां जो का है टावर अचे थो जितां उहो ॻाल्हि ॿोल कनि था बाबा नवराजा त मां सम्झां थो जो का त इहो पके ते ई जो का पंहिंजो आहे नवराजा टावर कचे खे नथो करे नवराजा टावर को तेगान खे या को घोसपुर जो का पंहिंजो करमपुर जो का ओॾे इहो न कंदो इहो हिते ई जो का सूमरा पवारी जो का पंहिंजो सदुजा जी हद में वधि में वधि जो का इहो ई आहे त इनखे ख़बर आहे जो का माण्हू किथे आहिनि हिन महिल ताईं जो का पंहिंजो कुझु बि कोन जो का थियो आहे ऐं असां इहो मुतालबो था कयूं जेकॾहिं असांजा माण्हू 3 ॾींहं अंदरि जो का पंहिंजो बाज़ियाब न थिया त असां SSP सखर जे ऑफिस ॿाहिरों जो का पंहिंजो मरण घड़ी ताईं जो का बुख हड़ताल कंदासीं। रहमान त अफ़सोस सां चवणो थो पए त असांजी पुलिस इंतज़ामिया ख़ुसूसन SSP साहब DIG साहब हिन ताईं कंहिं बि क़िस्म जी संजीदगी सां कोशिशि न कई आहे। हालांकि जेके मुगवी आहे इंतिहाई मरीज़ आहे असांखे ख़तरो आहे त वीचारे जी ज़िंदगी न हली वञे इन करे हीअ असांजो एहतिजाज सिविल सोसाइटी जिसकाणी बिरादरी ऐं JUI ॿियूं बि मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि असांजो मुतालबात फौरी तौर सखर जी पुलिस इंतज़ामिया SSP साहब DIG साहब तहरीक वठे असांजे नौजवान खे बाज़ाबी जे लाइ किरदारु अदा करे। पनवा किल में एहतिजाजी रैली मुख़्तलिफ़ चौराहनि खां थींदी प्रेस क्लब ते पहुती आहे। असीं ह्यूमन राइट प्रोटेक्शन फॉर पाकिस्तान जे प्लेटफॉर्म तां आला अख्तियारनि खां DIG सखर SSP सखर ऐं लोकल इंतज़ामिया पनवा खां पुरज़ोर मुतालबो कयूं था ही नौजवान ॿई बाज़ियाब कराया वञनि ऐं का बि हिकमत अमली पनवा किल जे इंतज़ामिया तरफ़ कोन्हे। असीं मजबूरन ही एहतिजाजी रैली रिकॉर्ड कराई आहे ताकी असांखे नौजवान बाज़ियाब कराया वञे ऐं हू 40 लख भुंग घुरनि पिया 40 लख जो जॾहिं त उन्हनि ग़रीबनि जे घर में अटो किलो हिकु वठी खाइण जो बि हैसियत कोन्हे हू ग़रीब मिसकिन आहिनि हो ॾियारी कमाए पंहिंजो पेट गुज़र कंदा आहिनि। असीं गुज़ारिश कयूं त आला अख्तियारनि खां त हिन नोटिस वठनि ऐं जल्दी नौजवान बाज़ियाब कराए वञनि। हिन सॼे मामले में इहो ॾिसी रहियो आहियां त ॼण त हितां जी जेका पुलिस आहे SSP सखर हुजे DSP पनवा किल हुजे या DIG हुजे सवाल थो पैदा थिए त उन्हनि जे कन ताईं आवाज़ु कीअं न पहुतो हूंदो त 2 हफ़्तनि खां जिसकाणी बिरादरी जा 2 पोरियत ऐं नंढड़ा नौजवान अब्दुल कुदूस ऐं इफ़्तिखार अगवा आहिनि लेकिन हुननि जो को बि तहरुक नज़र नथो अचे हुनजी का बि दिलचस्पी नज़र नथी अचे। हालांकि हिन पुलिस वटि सभु ज़रिया बि आहिनि सभु तरीक़ा बि आहिनि पोइ असां इहो था सम्झूं त ॼण पुलिस ॼाणी वाणी जिसकाणी बिरादरी जे ऐं सिविल सोसाइटी जे एहतिजाज खे नज़रअंदाज़ करे पई ऐं असां इहो वाज़े था करियूं त मुगवी अब्दुल कुदूस जिसकाणी जेको धाड़ियलनि जे चंबे में आहे उहो बीमार आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरितलु आहे ऐं एतिरनि ॾींहंनि खां पोइ असीं सम्झूं था जेकॾहिं हुनखे कुझु बि थियो त हुनजा ज़िमेदार हितां जी मक़ामी पुलिस ऐं SSP सखर हूंदो। इन करे असांजो मुतालबो आहे त तमामु जल्द खां जल्द मुगवी अब्दुल कुदूस जिसकाणी ऐं मासूम इफ़्तिखार जिसकाणी खे बाज़ियाब करायो वञे। चुका आहिनि अब्दुल कुदूस जिसकाणी ऐं मासूम इफ़्तिखार जिसकाणी जंहिंजी बाज़ियाबी न थी सघी आहे। पुलिस इंतज़ामिया बिल्कुलु तमाशाई बणियल आहे ऐं असां बिल्कुलु SSP साहब जा असां वॾा बि मिली चुका आहिनि 2-3 चकर विया हुनजा कूड़ा दिलासा बाबा हा लॻा पिया ऐं जेको आहे सो हुननि जो इहो ई चवणो त बसि जल्द अज जल्द लेकिन 15 ॾींहं गुज़री चुका आहिनि। पोरियत मज़दूर उहो हिकिड़े पंहिंजे घर खां निकिरी मज़दूरी करण लाइ वापसि अहिड़ो को वॾो 11-12 बि टाइम न आहे 7 साढी 7 माण्हू को शहर निकिरण लाइ बेज़ार थी वियो आहे
उहो पंहिंजे बचड़नि लाइ रोज़ी करण लाइ असांजो इहो मुतालबो आहे SSP सखर DIG सखर खां त महिरबानी करे जल्द अज जल्द असांजा मुगवी असांखे आज़ादु कराए ॾियो। में अञा ताईं चुल्ह न भरी आहे, असां एॾी परेशानी में आहियूं, असां राति ॾींहुं बसि परेशानी में पुलिस इंतिज़ामिया कुझु बि न कयो आहे हिन टाइम। असां ॿ दफ़ा SP साहिब ॾे विया आहियूं, आसरा ॾे थो हुजे हाज़ुर हाज़ुर सब्र कयो, ॿ ॾींहं सब्र कयो, बसि सब्र करे 15 ॾींहं गुज़रिया आहिनि अञा। पनवाकल प्रेस क्लब जे अॻियां जेको आहे वारसनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां जेको आहे मुगवी क़ुदूस ऐं इफ़्तिख़ार जी आज़ादी जे लाइ जेको आहे प्रेस क्लब ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हुनजो इहो ई चवणो हो त फिलफोर जेको आहे अब्दुल क़ुदूस जिस्काणी ऐं इफ़्तिख़ार जिस्काणी खे आज़ादु करायो वञे। कैमरा टीम सां गॾु कामरान टियो, पनवाकल।